बुल्हे शाह खे काफ़र करार ॾेई उन वक़्त जे मौलवियुनि हिन जो जनाज़ो पढ़ण वारे लाइ फ़तवा बि ॾिनी हुई त जेको बुल्हे शाह जो जनाज़ो पढ़ंदो उन जो निकाह मुस्लमान औरत सां ख़तमु थी वेंदो ऐं कुंवारे जी मुस्लमान औरत सां शादी मुमकिन न थींदी। उन वक़्त जे मुस्लमान आबादी एहतिजाज कयो त बुल्हे शाह खे मुस्लमाननि जे क़ब्रिस्तान में दफ़न न करणु ॾींदासीं। हिकु ख्वाजा सिरा बुल्हे शाह जो जनाज़ो पढ़ायो ऐं उन ख्वाजा सिरा उन वॾे शाइर जो जनाज़ो खणी कसूर खां 2 मील ॿाहिरि दफ़न करे आयो। रब रब करदे बूढ़े हो गए मौलवी पंडित सारे, रब रब करदे बूढ़े हो गए मौलवी पंडित सारे, रबदा खोज खराना लभिया सजदे कर कर हारे। बुल्हे शाह जी गुमनाम क़बर जे चौधारी शहर वधंदो वियो। अॼु बाबा बुल्हे शाह जो कसूर शहर सॾाईंदो आहे। उहे मौलवी केरु हुआ जेके हिन जो जनाज़ो पढ़ण जा इनकारी हुआ? उहो चौधरी केरु हुयो जेको हिन जे लाश खे क़ब्रिस्तान में दफ़न थियणु न ॾिनो? केरु नथो ॼाणे। लेकिन बुल्हे शाह अॼु बि पंहिंजी गुमनाम क़बर मां चवंदो रहे थो त बुलिया असीं मरना नहीं, गोर पिया कोई और।